साॼेवंद माण्हू जेके आहिनि सुजाॻ ज़िंदगी में आहिनि उन्हनि खे घुरिजे त असांजा पंहिंजा जेके इदारा आहिनि उन्हनि खे असीं संभालियूं। जेकॾहिं असांजा इदारा सुधरी पिया ऐं इदारनि में असांजे ॿोलीअ जी परवरिश सही माना में थी, असांजा प्राइमरी स्कूल आहिनि या ॿिया स्कूल आहिनि, प्राइवेट स्कूल आहिनि, उन्हनि में जेकॾहिं असांजा वटि जेके शिक्षक आहिनि उहे नज़र न कंदा या उन ॻाल्हि खे तस्लीम न कराईंदा त असांजी ॿोलीअ जो मुस्तक़बिल ॾाढो तारीख़ जो नज़र अचे। इन करे असांजे इल्मु दोस्त माण्हुनि खे, सोशल वर्करनि खे, थोरे अदब जे लिहाज़ खां जेके माण्हू अॻिते अचनि था या जेके सिंधी ॿोलीअ जो दर्द रखनि था या पंहिंजी सिंधी ॿोलीअ जी ताक़त ऐं क़दामत या उनजी जेका शाहूकारियत जेका आहे उहा जेकॾहिं बरक़रार रखणु चाहिनि था, छो जो पुराणनि जेको आहे ॿोलियुनि मां वाहिद ॿोली सिंधी वञी बची आहे, बाक़ी उहो पंहिंजे मुल्क पाण ई वञे। इन करे असांजा मतवारनि खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त महिरबानी करे तव्हां अॻिते अदब में वधी अचो, पर बुनियादु असांजो वरी बि इदारा थींदा त असांजे स्कूलनि में जेको आहे उहे ॿोलीअ खे बरक़रार रखण जे लाइ। ऐं उनखां पोइ मुतालियो ज़रूरी आहे। मुतालियो असांजो कराइनि, लाइब्रेरियूं खोलीनि, लाइब्रेरियुनि में असांजे क़दीम जदीद जेका तारीख़ जेका आहे सिंधी ॿोली आहे त वॾी जेका आहे सिंधी ॿोलीअ जो ख़ासि करे इनखे निर्वार कनि, उजागर कनि। ऐं न त जेकॾहिं न त असांजी तारीख़ अहिड़ी आहे जो असां अक्सर करे बि ॾिठो आहे त असांजा जेके बि जुदूदत कंदड़ माण्हू आहिनि पोइ ॿोलीअ लाइ कंदड़ हुजनि, सिंध देश लाइ कंदा हुजनि, त उन्हनि अज़ाब सथा एतिरे क़दुरु जो दरगाहुनि जे ख़िलाफ़ु थियूं, दरगाहुनि वारनि खे मारायो ऐं उन्हनि खे प्लेस नाबूद कयो। त इहो हसद ऐं साड़ जेको आहे इहो असांखे खणी पहुचे। मिसाल तौरु हिकिड़ो ॿोलीअ जो माण्हू ख़िदमत करे थो, जो नओं माण्हू अचे थो त उहो चढ़त करे थो वञे ऐं चए थो त बाबा हीउ वरी छा हलंदो, हीउ कुझु कोन्हे, त हुनखे जंहिंजी असली जेका महिनत उनखे लिकायो थो। त यानी कंहिं बि अदीब जी, कंहिं बि ॿोलीअ जे ख़िदमतगार असां जेकॾहिं ख़िदमत करण कंदासीं त असांजी ॿोली तरक़ी कंदी। मिसाल तौरु असांजी सिंधी ॿोलीअ जे लिहाज़ खां जेको तुफ़तुल कलाम में अचनि था त सिंधी ॿोलीअ जा मुअजिद केरु आहिनि त मखदूम अबुल हसन सिंधीअ जो नालो अचे थो पहिरियां, मखदूम काज़ी ग़ुलाम मोहम्मद गचेराई जो नालो अचे थो, मखदूम मोहम्मद इब्राहिम हटीअ जो नालो अचे थो, मखदूम ज़ियाद खटीअ जो नालो अचे थो। त इहे जेके मखदूम मोहम्मद हाशिम खटीअ जो नालो अचे थो, त इहे जेके पहिरियां जेके मुअजिद आहिनि असांजे सिंधी ॿोलीअ जा, त उन जेके महिनतूं कयूं आहिनि उन्हनि खे बि असां उजागर कयूं ऐं उन्हनि माज़ीअ जे तारीख़ नालो ई न चइजो त माज़ीअ मां असां दर्स वठी ऐं उतां सबक़ु हासिलु करे असां पंहिंजे कम खे अॻिते वधूं। तंहिं करे मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे त असांजा वधि माण्हू असांजे जेके ॿोली जा मुअजिद आहिनि उन्हनि जी ॿोलीअ खे पढ़ूं, ॾिसूं ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजा इदारा संभाले पंहिंजे इदारनि में ॿोलीअ खे आम कयूं ऐं ॿारनि खे सिंधी शौक़ु ऐं ज़ौक़ सां पढ़ायूं। इहा बहितर ॻाल्हि आहे। जे न त 500 सालनि खां जेकॾहिं असांजे कंहिं बि शहर जी खोटराई कई हुई त अंग्रेजी निकिरंदी पोइ चवंदा असुलु सिंधी जी आहे। तंहिंजे करे मुंहिंजो असांजे वटि माण्हुनि खे अपील आहे त ख़ुदारा पंहिंजी ॿोलीअ जी ख़िदमत कयो। इहा ई इबादत आहे, इहा ई ज़िंदगी आहे। जेकॾहिं ॿोलीअ सां तव्हां वफ़ादार न आहियो त न तव्हांजी ज़िंदगी आहे न बंदगी आहे। तंहिं करे इहो ईअं ई सम्झे थो त हीअ असांजी ज़िंदगी जी आहे, बंदगी आहे। जॾहिं असांजा माण्हू इहा ॻाल्हि सोचींदा ऐं इदारनि वारा ॻाल्हि इहा